नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे सिंधियुनि जे वॾे ॾिणु तिरमूरी यानी उत्तरायण जे बारे में ॿुधाईंदसि। तिरमूरी जो त्योहार अकेलो हेरो वॾो त्योहार आहे जो पंहिंजे देश में अलॻि अलॻि नालनि ते सभिनीनि खां वधीक मल्हायो वेंदो आहे। हिन वक़्तु देश जे खेतनि में पोख लहराईंदी आहे ऐं हिन ॾींहुं सूर्य पंहिंजी राशि मटंदो आहे ऐं इहो परिवर्तन अंधकार सां प्रकाश जी ओर अग्रसरण करण वारो त्योहार आहे। हिन ॾींहं खां ॾींहुं वॾो थींदो वेंदो आहे ऐं रातूं नंढियूं थींदी वेंदियूं आहिनि ऐं बसंत ऋतु शुरू थी वेंदी आहे। भीष्म पितामह भी देह त्यागन लाइ इहो ई ॾींहुं चुनियो हो। चवंदा आहिनि कि उत्तरायण में देह त्यागन सां सिधो देवलोक मिले थो ऐं हिन खे सूर्य पर्व भी चवंदा आहिनि। हिन ॾींहुं सिज खे तिर मिलाए जल जी लोटी चाढ़बी आहे। इहो ॾिणु हर साल 14 या 15 जनवरीअ ते पवंदो आहे ऐं 14 जनवरीअ सां ई मांघ जा सनान शुरू थी वेंदा आहिनि जो 14 जनवरी खां वठी शिवरात्रि ताईं हलंदा आहिनि। हिन ॾिण में गंगा सनान जो भी घणो महत्व आहे। हुनखे महासनान भी चवंदा आहिनि। सनान में भी तिर वापरिबा आहिनि ऐं दान जो हिन में ॾाढो महत्व आहे। चवंदा आहिनि हिन ॾींहुं दान करण सां 100 गुना फल मिले थो। दाननि में भी तिरनि जो दान महाफलदायक आहे त तिर पाण ज़रूरु दान कंदा आहियूं। जंहिं ॾींहुं तिरमूरी जो त्योहार हूंदो आहे सुबुह जो सनानु पाणी करे भेनरूं घर में गुड़ वारी तारी ठाहींदियूं आहिनि ऐं छोला उॿारींदियूं आहिनि। तिर जा लड्डू यानी भोरिंडा ठाहिबा आहिनि या लाई तिरनि जी गजक जी मिठाई। इहो सॼी थाली ठाहे करे असां ब्राह्मण खे ॾींदा आहियूं, भॻवान खे भोग लॻाईंदा आहियूं, न्याणी ॾींदा आहियूं ऐं माताऊं धीअरुनि खे इहो ॾिणु मोकिलींदियूं आहिनि। हिन ॾिण सां मूरी ज़रूरु मोकिलबी आहे ऐं गजर भी ज़रूरु रखंदा आहियूं। हिन करे हिनखे तिरमूरी जो ॾिणु चवंदा आहियूं। ॿिया भी घणेई सीज़न जा फ्रूट जीअं ॿेर, कमन, जैतून सां गॾु गरम कपिड़ा भी दान करण जो हिन ॾींहुं रिवाज आहे। इहो मौसम ख़ुशबहारीअ जो मौसम आहे। हिन महिल असां घणेई माण्हू देश में पतंग उड़ाईंदा आहिनि मथे चोट ते वञी करे। त ॾिसो सनातन धर्म में हर कंहिंजे पुठियां हिकु वैज्ञानिक कारण आहे। तिर हिन करे खाइबा आहिनि कि तिर गरम थींदा आहिनि ऐं हुन मौसम में गर्मी पैदा कंदा आहिनि शरीर खे। ऐं जो पतंग उॾाइबी आहे हुनजो भी इहो ई हिकु उद्देश्य आहे कि थोरो देरि वञी करे उस में वेहिजे। उस में थोरी देरि वेहण सां शरीर खे उस जी किरणूं जी लॻनि थी उहो शरीर जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। त हर कुझु न कुझु हिन जे पुठियां कारण आहे। त इहो हो ॾिणु तिरमूरी जो त्योहार जो असां सभई सिंधी मल्हाईंदा आहियूं। तव्हांखे इहा जानकारी कीअं लॻी मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस कंदा त तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री